शहीद नसरुल्लाह गदानी अल्लाह अगर उन शहीद जो मुंहिंजे अंदर में ग़म ईंदो आहे त मां यकीन कयां त उहो शहीद मूंखे ग़म थियो आहे। अॻिले जे मौत ते तव्हांखे ग़म अचे त सम्झो उनजो मौत शहादत जो मौत आहे। शहीदनि जे मौत ते ई ग़म थियो आहे हमेशह। बहरहाल सहाफ़ी शहीद नसरुल्लाह अल्लाह ते वॾो मज़बूत यकीन रखी वेठो ऐं उहो पंहिंजे यकीन ते क़ाइमु ऐं दाइमु हुयो। रब पाक उनखे शहादत जो मौत नसीब कयो। बहरहाल इहा ज़िंदगी चइजे बेग़ैर ताब वारी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त इज़त वारी गैरत वारी ज़िंदगी गुज़ारियो। शहीद नसरुल्लाह हिकु असांखे सबक़ मिसाल आहे, गैरत जो मिसाल आहे। पंहिंजे बचन हूंदे सुंदे बि सिंध मां धरती जे बचड़नि जे लाइ सोचे वेठो। बहरहाल अॼु तव्हांजी गैरत उन जी शहादत खे सुकून ॾींदी। अॼु तव्हां पंहिंजी गैरत कहिड़ी था ॾेखारियो? जाॻो था जा अञा बेग़ैरत न वांगी सुता पिया आहियो? जाॻो था त हिकु महिल असली ऐं नसुली थी जाॻो। हा, सिंध जी तारीख़ आहे। अॼु सिंध उहा रुले थी, अॼु सिंध उहा सूरनि में आहे, अॼु सिंध उहा दर्दनि में आहे, अॼु सिंध उहा तकलीफ़ में आहे। अलाए केतिरा नौजवान ईअं क़तल थी विया, कंहिंजो इंसाफ़ न थियो आहे। कंहिंजी माउ में दम जेको हिन शहीद नसरुल्लाह गडानी साहब जो इंसाफ़ कराए। जेकॾहिं अञा बि सुता पिया आहियो त पोइ यादि रखो जहिड़ा हुकुमरान तहिड़ी अवाम, तहिड़ा अवाम तहिड़ा हुकुमरान। रब जो बि फ़रमान क़ुरान में लिखियलु आहे। बहरहाल इन पैसनि जे मथां पेशाब कयो। जेके पैसा ॾेई तव्हां मां जान छॾाए था वञनि। अलाए केतिरा नाज़िम जोखियो बि मिसकिन ईअं शहीद थी वियो। काफ़ी दोस्त अहिड़ा अञा अलाए केतिरा वाक़िया थींदव। जेकॾहिं पराई माउ जे बचे जे लाइ नथा उथो त सुभाणे तव्हांजे बचनि सां इन्हनि खां वधीक हशर थींदा, जेके सरियाम रोडनि ते ईअं गोलियुनि सां मारिया वेंदा। माण्हू तमाशे जे लाइ वीडिया भरींदा। मां दावा सां थो ॻाल्हि कयां, मदीने जे शहर मां तव्हांखे पैगाम थो ॾियां, अल्लाह जे रसूल जी इज़त जो कसम आहे, अहिड़ो वक़्तु ईंदव जो तव्हांजा नौजवान भले केॾा बि पैसे वारा हुजो, भले छो न ग़रीब हुजो, ईअं रोडनि ते ईअं कुसजंदा, रोडनि ते ईअं सरियाम ईअं वात वारियूं गोलियूं हणंदा, निड़ वारी गोलियूं हणंदा। तव्हां वीडियो तमाशो बसि हिकिड़ो भरींदो, बसि तव्हांखे तमाशो ई भरणु आयो आहे। त असली ऐं नसुली कॾहिं थींदो? तव्हां असली माउ जी रत कॾहिं ॾेखारींदो? हिकिड़ो त तव्हां इंसाफ़ जो वाक़ियो ॾेखारियो त असां हे इंसाफ़ वरितो आहे सिंध न जा बलोचनि। मूंखे हिकिड़ो त ॾेखारियो वाक़ियो। सॼी ज़िंदगी त ग़ुलामी में गुज़ारियव। अहिड़ी बेग़ैरताब जी ज़िंदगी खां पोइ कुते जो, मां त चवां त कुते जो मौत तव्हांखे मिले त उहो भलो अथव। अड़े बाबा उथो, खणो तरी ते साह, शहादत क़बूल कयो। अहिड़ा सूअर जेके तव्हांखे तमाशो करे मारनि था, रब जो कसम इहे तव्हांजे नसलनि खे पिया सूर ई ॾींदा, खजर ई ॾींदा, अखियूं ई कढंदा, रोडनि ते सरियाम मारींदा। मुंहिंजो नालो शेख ज़ुबैर आहे। मां को लिकी कोन थो ॻाल्हायां। अगरि शहीद नसरुल्लाह जी जाइ ते मां हुजां, इनशा अल्लाह अहिड़ो वक़्तु मुंहिंजे मथां बि आयो त मां तारीख़ में ॾेखारींदोमांव त इन्हनि खां हक़ कीअं वठिबा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे मथां अहिड़ो वक़्तु आयो